अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। अॼु असांजो मौज़ू आहे क़ुरान शरीफ़ में कोई 31 कानून ॾिनल आहिनि ऐं उन्हनि मां हिकिड़ो जेको कानून आहे उहो मूं खयो आहे। उन जो उनवान आहे अल हयातु तय्यबा वल मईशतु ज़नक, यानी बदहाली या खुशहाली। मौजू है कि नेक लोग कभी बदहाल नहीं होते। अज असी कुरान शरीफ में अल्लाह जो यो कानून मालूम करने की कोशिश क्यों था। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब जल जलालहू सूरत अल नहल जी आयत नंबर 97 में फरमाए थो, मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा, जेको भी चाहे औरत हुजे मर्द हुजे नेक अमल कंदो, वह मोमिनुन, पर वह नेक अमल अल्लाह के राज़ी करण लाइ करे, दुनिया के नफ़े जे लाइ न, दुनिया की तारीफ़ करण लाइ न, पर हूअ मोमिनुन माना इन लाइ करे जो मूंसां अल्लाह राज़ी थिए या अल्लाह जो हुकुम आहे। फलनुही यन्नहू हयातन तय्यबा, त अल्लाह चए थो मां गारंटी थो ॾियां त मां हिन दुनिया में हुनखे खुशहाल रखंदुसि, माना खुशहाल रखंदुसि। याने ॿ शयूं, हिकिड़ो त ख़ौफ़ ख़तमु थी वेंदुसि, ख़ौफ़ थींदो आहे मुस्तक़बिल में ईंदड़ ख़दशनि जे करे, ऐं ॿियो त मां हिन जी जेको आहे सो टेंशन ख़तमु करे छॾींदुसि, डिप्रेशन न थींदुसि, टेंशन न कंदो, हर ॻाल्हि में मुस्कुराईंदो खिलंदो रहंदो। वल नज़ियन्नहुम अजरहुम बि अहसनी मां कानू या मरू, ऐं आख़िरत में वरी वधाए वधाए मां इनखे इन खुशहाल कंदुसि, इन खां बि वधाए इनखे बदिलो ॾींदुसि। तंहिंजे करे खुशहाली छा आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत खे डिफाइन कयो आहे। पाण फरमायूं कद अफ़लह, माना उहो माण्हू खुशहाल आहे, उहो कामयाबु आहे, मन असलम, जेको अल्लाह ख़ातिर कमु करे थो इस्लाम में, व रुज़िक कफ़ाफ़न, ऐं एतिरो रिज़्क़ मिलियो अथसि जो काफ़ी अथसि, भली जमा न थिए पर गुज़र थी वञेसि। व कना अल्लाह बिमा आताहू, ऐं अल्लाह ताला हुनखे उन रिज़्क़ ते किनायत ॾेई छॾे, चए शुक्र अल्लाह जो त मुंहिंजी पूरत थिए पई थियूं। ॾिसो न, लालच त इन जी त लिमिट ई कान्हे। जेकॾहिं इनखे 50 लख आहिनि त केरु चवंदो 2 करोड़ थियनि, 2 करोड़ वारो चवंदो अरब थिए, अरब चवंदो 70 अरब थियनि। लेकिन ही उहो शख़्स आहे जंहिंखे एतिरो मिले थो जंहिं ते हू ख़ुशि आहे, बचड़ा गुज़र सफ़र कनि था। कद अफ़लह, इहा खुशहाली आहे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला फरमाए थो त वलौ अन अहलल क़ुरा आमनू, जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े जा माण्हू अल्लाह ते ईमान आणनि, क़ुरान खे पढ़नि, ऐं जेका क़ुरान में खुशहालीअ जा कानून ॾिनल उन्हनि खे सम्झनि, वतक़ौ, ऐं अल्लाह जी परहेज़गारी इख़्तियार कनि, त अल्लाह चए थो मां छा कंदुसि, लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाए वल अर्द, त मां हुननि जे लाइ ज़मीन आसमान मां बरकतूं नाज़िल कंदुसि। फ़सुल सुठा थींदा, सिम ख़तमु थी वेंदी, दरियाहनि में पाणी जाम थींदो, अमुन थी वेंदो, रुश्वत ख़तमु थी वेंदी, हुकूमत अदल इंसाफ़ वारी, इहे सभु बरकतूं आहिनि। चए थो जेकॾहिं कंहिं इलाइक़े जा माण्हू पाण में ॿधी करे ऐं ईमान आणनि ऐं तक़वा इख़्तियार कनि, त आउं उनजे मथां बरकतूं मोकिलींदुसि। वलाकिन कज़बू, पर जे इनखे कूड़ो सम्झंदा, हीअ आयत ॿुधण खां पोइ बि यकीन न ईंदनि, फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ मां ॻिचीअ मां पकड़ींदोसांनि, पोइ मां हिनखे सुक कंदुसि जेके अमल कनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जेके मके जा नवां मुस्लमान थियण आयसि हज जे मौक़े ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदी या रसूल अल्लाह, असीं तव्हांजे नाले ते इस्लाम जी बैत कयूं था, उनजा शर्त कहिड़ा आहिनि? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शर्त ई आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी शहादत, माना शहादत ॾियो, ला इलाहा इल्लल्लाह माना सभु कम अल्लाह अकेलो थो करे, पंहिंजे कंट्रोल रूम में कंहिंखे अंदरि अचणु कोन थो ॾिए, पुटु खपे त अल्लाह ॾींदो, रिज़्क़ खपे त अल्लाह ॾींदो, अल्लाह खां सिधो सऊं घुरो, छो त सॼो मिल्कियत हुनजी आहे, प्रॉपर्टी हुनजी आहे, अल्लाह खां सवाइ तव्हांखे को बि खणी कोन ॾींदो। ऐं ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह, त जेको कोर्स तव्हां जंहिंमें पेपर थियणो आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो आहे हिन क़ुरान में ऐं पंहिंजे सुन्नत में, इन्हीअ मां तव्हांजो पेपर थींदो। जेकॾहिं अल्लाह जे रसूल खे
वारे पेपर खे छॾे ॾींदव ऐं अलाह खे ईअं मञींदव त नापास थियण जा चांसिस आहिनि, छो त पेपर त हीअ आहे जेको क़ुर में आयो आहे। इन ई छा निमाज़ पढ़ो, ज़कात ॾियो, अतात फ़रमान बरदारी कयो, ऐं जेको जमायत जो अमीर हुजे उन जी इताअत कयो। माना को बि मुस्लमान जमायत खां सवाइ ला इस्लाम इला बि जमायत, जमायत खां सवाइ इस्लाम कोन्हे, छो त जमायत उहा आहे जेका ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथंदी। कंहिं ग़रीब सां ज़ुल्म थिए थो, अकेलो केरु विढ़ंदो उन्हनि सां? जमायत हूंदी, पाण में फ़ैसिलो कंदा, ग्रुप करे वञी बीहंदा, रोड ते एहतिजाज कंदा, त जमायत इस्लाम जो शर्त आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पिणु जमायत क़ाइमु कई त जेको तव्हांजो अमीर थिए उन सां फॾो न कयो, ऐं जंहिं शयुनि खे पंहिंजे ऐं पंहिंजे अहल अयाल जी हिफ़ाज़त कयो था, इन सां तव्हां दीन जी बि हिफ़ाज़त कयो। उन ज़माने में अलाह जे रसूल जी हिफ़ाज़त कयो। त हुननि चयो त जेके अंसार आया मदीने मां, चयूं ठीकु आहे साईं, असां इहे शर्त क़बूल था कयूं ऐं बैत कयूं था, लेकिन महिरबानी करे जनाब असांखे इहो ॿुधायो त इन्हीअ कमनि जे बदिले में असांखे छा मिलंदो? आख़िर हे जो असां खां हेतिरियूं बैत करायो था, असां सभु कंदासीं, इन जे बदिले में छा मिलंदो? त पाण सलाह सां फरमायो दुनिया में फ़तह ऐं ग़लबो। तव्हांखे छा मिलंदो? दुनिया में फ़तह ऐं ग़लबो ऐं आख़िरत में जन्नत। अलाह ताला जॾहिं इंसान पैदा कयो हिन धरतीअ ते, त पहिरीं आदम अलैहिस्सलाम खे ऐं शैताननि खे जेको सो हिन धरतीअ ते मोकिलियईं। आदम अलैहिस्सलाम कुझु वण बण खाधो, तंहिं ते अलाह कावड़ियलुसि, पोइ वरी माफ़ियूं वाफ़ियूं वरितईं। पोइ अलाह साईं फरमाईंदो सुम अश्तबाह रब्बहू, माना अलाह आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल कई, फ़ताब अलैह, चई हल मां तोखे इहो गुनाह माफ़ थो कयां। ऐं चई त हाणे छा कयो? काल अहबिता मिन्हा जमीअन, हाणे लहो ज़मीन ते, बाद कुमले बादुन अदू, तव्हां ॿ टोलियूं आहियो, हिकिड़ी शैतान ऐं उनजी ज़ुरियत, ऐं ॿियो आदम अलैहिस्सलाम ऐं तुंहिंजो औलाद, तव्हांजी दुश्मनी क़यामत ताईं क़ाइमु रहंदी। फ़ैमा याती यन्नकुम मिनी हुदन, चई आऊं तव्हां ॾे पेपर मोकिलींदुसि, कोर्स जो किताब मोकिलींदुसि। हीउ किताब कोर्स जो किताबु आहे, जंहिंमां असांजो पेपर हले पिए थो। जॾहिं मां तव्हांखे इहो मोकिलियां ऐं सुन्नत, फ़मन नितब हुदाया, जेको हिन मां पास थींदो, हिन ते अमल कंदो, इन खे हिन दुनिया में ॿ इनाम ॾींदुसि। फला यज़िल्लु, इहो हिते गुमराह कोन थींदो, वला यशका, ऐं बदबख़्त बि कोन थींदो। हिन दुनिया में इहे ॿई कामयाबियूं मां ॾींदोसांसि। बाक़ी वमन औरदन ज़िक्री, अलाह फरमाए थो जेको हिन मुंहिंजे क़ुर खां पुठी ॾींदो। पुठी ॾियण जो कहिड़ो तरीक़ो आहे? पढ़िजे त इहो न ॾिसिजे त अलाह छा थो चवे। माना असांजो क़ुर, हिन क़ुर जी माना आहे सिंधियुनि जे लाइ, अरबनि लाइ अरबीअ जो क़ुर आहे, त असांजे लाइ ज़रूरी आहे त जॾहिं अरबी पढ़ूं त उन सां गॾु इहो बि मालूम कयूं त अलाह असांखे चवे छा थो, छो त असल हिदायत त अलाह जे कलाम में आहे न। हाणे अलाह तव्हां सां ॻाल्हाईंदो ऐं तव्हां ॿुधंदव कोन त छा थो चवे, त इहो क़बूल न आहे। त चए थो त मन अरज़न ज़िक्री, जेको हिन क़ुर खे पुठी ॾींदो या हिन खे अलाह जो कलाम सम्झी मालूम करण जी कोशिशि न कंदो, त इन जी सज़ा आहे। कहिड़ी? फ़ इन लहू मई सतन ज़नका, आऊं हिन जी बदहाली करे छॾींदुसि। माना खणी किरोड़ हूंदसि पर ख़ुशि न रहंदो, टेंशन, बदहाली ऐं ख़ुशहाली न मिलंदसि। चए थो मां बदहाल कंदोसांसि। उहा न शरू योमल क़यामत आमा, ऐं क़यामत जे ॾींहं ते क़बर मां अंधो करे उथारींदोसांसि। हाणे ज़ाहिर आहे त हिते असीं ॾिसूं था न, जॾहिं क़बर मां अंधो उथंदो त पाड़े में त ॿिया माइट बि उथंदा, भेनरूं उथंदियूं, माउ उथंदियूं, ॾाॾियूं पुछंदियूं अमा तव्हां ॾिसो थियूं कोन थियूं ॾिसो? चई बाबा असीं त ॾिसूं थियूं। चई पोइ मूंखे छो अंधो कयो अथई? यकदमि अलाह खे अपील कंदो। छा थो चवे? काल रबी, अपील थो करे, ए मुंहिंजा रब साईं, लिमा हशरतनी आमा, मूंखे छो क़बर मां अंधो करे उथारियो अथई? कद कुंतु बसीरा, ऐं अंधो कोन हुअसि, दुनिया में मूंखे अखियूं मां ॾिसंदो हुउसि। त आवाज़ ग़ैबी आवाज़ ईंदुसि, काल चयो वेंदुसि कज़ालिक आतत आयातुना फनसीतुहा, तोखे मां आयतूं मोकिलियूं, तो इन्हनि खे लेखियो ई कोन। माना अंधो थी वे, तो अलाह जी ॻाल्हि ॿुधण खां हिन दुनिया में अंधो थी वे। तोखे रुपए जी ख़बर हुई, 10 रुपए जी ख़बर हुई, धंधे जी ख़बर हुई, पर तो इहो मालूम न कयो त हीउ अलाह मूंखे छा थो चवे। तंहिंजे कर कज़ालिकल योम तुनसा, तंहिंजे कर अॼु असां बि तोखे विसारियो आहे, जीअं तो हिन खे विसारियो तीअं तोखे विसारियो अथऊं। अलाह फरमाए थो व कज़ालिक नज़ी, इहा चए थो मां सज़ा ॾींदुसि मन असरफ़, जेको इहो इसराफ़ कंदो,
वलम योमिन बि आयात रबी, ऐं अलाह जे आयतुनि ते कनु कोन ॾींदो, ईमान न आणींदो। पर चए थो हींअर त मांदो करे उथारियो आहे न, पर वल अज़ाबुल आख़िरत अशद अबका, पर जेको क़यामत खां पोइ जेको तव्हांखे क़ब्र उन में जहन्नम में अज़ाब हूंदो, इहो अशद बि हूंदो ऐं हमेशह रहंदो। अलाह फरमाए थो त अफ़लम यहद लहुम, चई तव्हां दुनिया में घुमो फिरो था ऐं तव्हां हिस्ट्री बि पढ़ो था, मुंहंनि जो दड़ो बि ॾिठो अथव, केतिरियूं सिविलाइज़ेशन आहिनि दुनिया में, अलाए केतिरा क़िला आहिनि जिन में गॾह ॿधा बीठा आहिनि, हालांकि पंहिंजे वक़्त में मशहूरु क़िला हूंदा। त अलाह पुछे थो असांखां, चए थो अफ़लम यहद लहुम, छा तव्हांखे इहे सीन्स बि तव्हांखे को गाइडेंस कोन था ॾियनि? कम अहलकना क़बलहुम मिनल कुरून, त हिन खां अॻु में केतिरा असां वॾा वॾा ख़ानदान बादशाहियूं तबाह करे चुका हूं। यमशून फी मसाकिनम, तव्हां उन्हनि जे रस्तनि ते अचो वञो था, क़िलनि जे भरिसां लंघो था, मुंहंनि जे दड़जे जे भरिसां ॿनियूं कयो था। इन फी ज़ालिक लआयात उलिल नुहा, लेकिन अलाह चए थो इन्हनि मां इबरत उहे हासिलु कंदा जेके ज़हीन हूंदा, जिन खे अलाह अकुल ॾिनो हूंदो या अकुल जो सही इस्तेमालु कंदो। अलाह फरमाए थो वलौला कलिमतुन सबक़त में रब्बिक, अलाह चए थो मां तव्हांजी पनिशमेंट हिन दुनिया में थोरी रखी आहे, तंहिंजे करे उहा जेकॾहिं तव्हांखे पनिशमेंट मिले थी न, पोइ चवंदो मूं खाधो ख़राबु खाधो तॾहिं पेट ख़राबु थियो आहे, या मूंखे फलाणे मां जरासीम लॻी विया, तव्हां इहे बहाना कंदव। लेकिन चए थो जेकॾहिं मां इहो फ़ैसिलो न करे चुको हुजां हा त तव्हांखे हिते ई सॼी सज़ा ॾियां, पर मुंहिंजो अलाह फरमाए थो मुंहिंजो इहो फ़ैसिलो थियल आहे, लकान लिज़ामन, त मां हिते ई तव्हां सां टकराउ कयां हा, व अजल मुसमा, पर आउं तव्हांखे ढिर ॾियां थो आख़िरत ताईं। हक़ीक़ी फ़क़ीर या मिसकीन केरु आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मिसकीन उहो नाहे बिहाज़ा तवाफ़ लज़ी यतूफ़ अल नास, जेको माण्हुनि खे चयो अदा 5 रुपया ॾियो, 10 रुपया ॾियो, 2 रुपया ॾियो, टुकर ॾियो, फ तरदू लुकमतो लुकमतान, को गिरह ॾिए, को 2 गिरह ॾिए, व तमरतूं व तमरतान, को खखड़ कतल जी ॻड़ी ॾिए, 2 ॻड़ियूं ॾिए। पुछऊं फमल मिसकीन या रसूलल्लाह, पोइ मिसकीन छाखे चइबो आहे? चए थो त मिसकीन उहो आहे जो काल लज़ी ला यजिद गिनन युगनी, एतिरो पैसो बि न अथसि जो पाण खे गनी चवे, वला युफ्तन लहू वयू त सदुक लई, ऐं कंहिंखे चवे बि कोन थो त मूंखे पूरत कान्हे, मूंखे पैसा ॾियो। वला यसूल नास शया, माण्हुनि खां घुरे नथो। असुल मिसकीन उहो आहे जेको पंहिंजी पूरत में ॾुखियो सुख जो वक़्तु गुज़ारे थो, पर कंहिंखां घुरे कोन थो। हाणे मसइलो थो पैदा थिए त हिकिड़ो मिसकीन कंहिंखां घुरे बि कोन थो, पोइ उन जो छा थियणु खपे? उन लाइ वरी अलाह पाक ॿी जाइ ते आयत ॾिनी आहे, चए थो त जाहिल माण्हू उहो आहे जेको मिसकीन खे ॾिसे ऐं चवे त घुरे कोन थो, माना हिनखे ज़रूरत कान्हे। लेकिन जो मोमिन आहे अलाह उनखे बसीरत ॾिनी आहे। अलाह फरमाए थो त तव्हां उन्हनि खे तैरफूनहुम बिसीमहुम, उहो जेको मोमिन माण्हूअ खे अहिड़ी अलाह बसीरत ॾिए थो जो हुनजी शिकिल में निहारींदो, हुन ते मैसेज अची वेंदो, हिनखे ज़रूरत आहे। इहा आहे ॻाल्हि, लेकिन इहा उन्हनि खे मिलंदी जंहिंखे अलाह साईं बसीरत ॾींदो। तंहिंजे करे इहो मिसकीन तव्हां खां कोन घुरंदो, लेकिन जंहिंखे अलाह बसीरत ॾींदी आहे ॻोल्हे वठंदुसि, वञी मिलंदुसि, साईं सलाम अलैकुम, छा हाल आहे, ख़ुशि आहियो, ख़बर पई जो हुनखे ज़रूरत आहे, उहो घुरंदो कोन, पर तव्हां हुनजी मदद करे विझंदव। अलाह ताला तव्हांखे इहा बसीरत आहे फरमाए। इहा बसीरत 5 वक़्त निमाज़ ऐं तहजद पढ़ण ते मिलंदी, अलाह जे क़ुर खे माना पढ़ण सां मिलंदी। जे न त तव्हां जाहिल आहियो, जो तव्हां खां जेको घुरे नथो, तव्हांखे ख़बर ई कान थी पए त हीउ मिसकीन आहे या न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन थो फरमाए। उहा ई आयत आई आहे, चए थो तव्हांखे मदद करणी आहे लिल फुक़रा, उन्हनि मिसकीननि जी, अल्लज़ीन उहिसरू फी सबीलिल्लाह, जेके धंधो नथा करे सघनि, अलाह जे रस्ते में फाथल आहिनि। ला यस्ततिऊन ज़रबन फिल अर्द, को धंधो नथा करे सघनि। यहसबुहुम जाहिलु अग़निया मिनल तअफ़ुफ़, जेके जाहिल आहिनि से हुनखे सुञाणनि कोन था, चवनि था घुरे ई कोन थो, माना मिसकीन न आहे। क़ुर ईअं थो चए न के यहसबुहुम, सम्झनि था अल जाहिल, उहे जाहिल, अग़निया त हे पैसे वारो आहे, मिनल तअफ़ुफ़ जो कंहिंखां घुरे कोन थो, लेकिन तअरिफ़ुहुम, ए मोमिनो, ए बसीरत वारो, तव्हां सुञाणे वठंदव हुनखे बिसीमाहुम, हुनजे चहिरे मां ॾिसी। ला यसलूनास इलाफा, माण्हुनि खां कोन था घुरनि। वमा तुनफ़िकू मिन ख़ैरन, जे अहिड़नि माण्हुनि खे ॾींदव हलाल मां, फ़इन अल्लाह बिही अलीम, त अलाह तव्हांजो सॼो रिकॉर्ड रखे पियो थो। ज़लील फ़क़ीर केरु आहे? जंहिंखे अलाह जे तरफ़ां सज़ा मिले।
मिसाल तौर जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मूसा अलैहिस्सलाम खे चयो त अलाह खे चयो त असांखे मानी खाराए, असां कमाए नथा सघूं, त पोइ मनो सलवा मथां आई। पुछो वियो त बाबा तव्हांखे छा खपे? चऊं बेस्ट शयूं ॿ ॾियो। कहिड़ियूं कहिड़ियूं? मनो माना हलवो ऐं सलवा माना तित्रनि जो ॿोड़, इहा घुरियऊं। हाणे साईं मनो सलवा लहणु लॻो, पिया था खाइनि, महीनो खाधऊं। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हांखे ई जेकॾहिं हलवो ऐं रुगो तित्र जो ॾिजे, ॿियो कुझु बि न ॾिजे, त तव्हां चवंदो न साईं इहो छा था कयो, दाल बि ॾियो, बसर बि ॾियो, थूम बि ॾियो, के गजरूं ॾियो, इहे चवंदव कोन चवंदव? त हीअ बि ईअं छिता थी पिया। ऐं पोइ छा चवणु लॻा त साईं मूसा अलैहिस्सलाम हाणे इहो न खपे, असांखे क़ुर में चए थो ॿियूं शयूं ॾियो, सलाद ॾियो, गजरूं ॾियो, दाल ॾियो, ॿियूं मानी ॾियो, हे रुगो असां नथा खाऊं। तंहिं ते अलाह साईं थो चवेनि काल तस्तब्दिलून लज़ी हुव अदना बिलज़ी हुव ख़ैर, चई हाणे मटाइण था चाहियो, तव्हां चयो न त ॿई शयूं बहितर आहिनि, हाणे उन्हनि जे जाइ ते तव्हां अदना शयूं था वठणु चाहियो। नो अहबितू, हलो हितां निकिरो, मिस्रनि मञो मिस्र में, फ इन लकुम मा सअल्तुम, उते वञी पिनो, तव्हांखे पिनंदव, उते तव्हांखे माण्हू ख़ैरात ॾींदा। ॿियो व ज़ुरिबत अलैकुम ज़िल्लत वल मस्कना, तव्हांखे हाणे हईं ईंदी तव्हांजे मथां ज़लील थियणु ऐं मिसकीनी, बाऊ बि गज़ब मिन अल्लाह, छो त तव्हां अलाह जो गज़ब कमायो आहे। ज़ालिक बि अनहुम, छाकाणि सज़ा इन लाइ आहे, कानू यग़फिरून बि आयात अल्लाह, जो तव्हां अलाह जे दीन जे क़ुर खे, नबीअ जे चवण खे मञो कोन, उनखे लिफ्ट कान करायो। व यक़्तुलून नबीइन बग़ैर हक़, ऐं नेक नबियुनि खे मारींदा हुओ ऐं नेक माण्हुनि खे हाणे हिन दुनिया में बि जेकॾहिं सच जी ॻाल्हि कबी त फ़िरका मौजूदु आहिनि, चवंदा बाबा मारियोसि, हे असांजा धंधा थो विञाए। जेकॾहिं केरु चवे त अलाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेके बि नेक शख़्स गुज़ारे वञनि था, उनजो रूह ओॾीमहिल जो ओॾीमहिल जन्नत में आहे। हर नेक शख़्स हिन वक़्तु जन्नत में आहे, पर जिस्म कोन अथनि, पर उनजो रूह पखीअ में जन्नत में घुमे फिरे थो। इहा आहे ग़ैब जी ख़बर, केरु ॾींदो? अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुर ॾिनी आहे। त हर नेक शख़्स, हर अलाह जो ओलिया हिन जन्नत में वेठो आहे। पैसनि कमाइण वारा ठग चवनि न साईं जेको आहे न हिन सिम में सुतो पियो आहे, हालांकि क़ुर थो चवे त न जन्नत में आहिनि। इहे ठग इन्हनि खे इहे अलाह जा ओलिया बेइज़्तो कंदा, त तव्हां माण्हुनि खे पिया चओ त असां सिम में पिया हुआसीं, जॾहिं की तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असां जन्नत में आहियूं, शहीद अलाह सां गॾु सोननि घरनि में था रहनि, त तव्हां कीअं था उन्हनि खे चओ त हिन सिम में पिया आहिनि ऐं मुआ पिया आहिनि ऐं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधनि था। हाणे इहा जेकॾहिं क़ुर जी आयतूं ज़ाहिर कबियूं त चवंदा त बाबा छा थो ॻाल्हियूं करे, मारियोसि, असांजा ॾोकड़ थो विञाए। तंहिंजे करे जेको आहे से इहे क़त्लु कंदा आहिनि। ज़ालिक बिमा असौ व कानू यअतदून, इहो इन लाइ इहो कमु कंदा आहिनि जो गुनाहगार आहिनि ऐं हद खां वधंदड़ आहिनि। हिकिड़ा फ़क़ीर आहिनि जेके धंधो कंदा आहिनि फ़क़ीरीअ जो, यानी ॿियनि जी हथ जी कमाई खाईंदा आहिनि। अलाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, चए थो नंबर 1 हिक ॿिए सां ठगी करे हिक ॿिए जा पैसा न खाओ, कूड़ हणी हिक ॿिए खे फासायो न। इल्ला अन तकून तिजारतन अन तरादिन मिनकुम, बाक़ी तिजारत कयो, ॾे वठि कयो था, हलाल जो हिसाब किताब को उन में कोन्हे को। हाणे ॿिया हिकिड़ा फ़क़ीर आहिनि जेके फ़क़ीर थी वेंदा आहिनि पर आहिनि पैसे वारा। अलाह फरमाए थो इन अल्लाह यामुरकुन अन तुअद्दुल अमानात इला अहला, पहिरीं त अलाह जो आर्डर इहो आहे त जंहिंजो हक़ आहे उनखे पहुचायो, जंहिंजी अमानत आहे उन। जेकॾहिं प्लाट तव्हांजो नाहे त पोइ तव्हां वकील करे ठगी करे जज खे पैसा ॾेई हुनजो कब्ज़ो न करायो, माना तव्हां हर कंहिं सां हक़ कयो। इज़ा हकम तुम बैन नास, जे माण्हुनि जे विच में को फ़ैसिलो कयो था, अन तहकुमू बिल अदल, त अदल सां फ़ैसिलो कयो। तंहिंजे करे चइजे थो न ला तातिल मखलूक फी मासियतिल ख़ालिक, कहिड़ो बि ऑफिसर हुजे, थाणे में हुजे, जज हुजे, चए थो त अलाह खे कावड़ाए तव्हां माण्हुनि खे न ख़ुशि कयो, यानी नाइंसाफ़ी अवाम सां न कयो, हुकुमरान जे चवण ते, ऐं अलाह खे राज़ी कयो था। अलाह फरमाए थो वस्तग़फिरुल्लाह, जेकॾहिं तव्हां खां हिन महिल ताईं ग़लतियूं थियूं आहिनि त अॼु हिते वेठा आहियो न मस्जिद में, चओ अलाह साईं अॼु खां मां मुड़ुसु माण्हू आहियां, मां शींहं जो पुटु आहियां, हाणे मां न कूड़ हणंदुसि ऑफिसर जे चवण ते, न मां ठगी कंदुसि, न कंहिं ग़रीब खे फासाईंदुसि, ऐं न ई मां अहिड़ो कमु कंदुसि जंहिंमें कंहिंसां मां ठगी कयां। अॼु तौबह कयो था, अलाह थो चए तौबह कयो, शाबास, बिस्मिल्लाह करे तौबह कयो, त अलाह साईं असां इहो कमु न कंदासीं। इन अलाह कान गफ़ूर रहीम, अलाह चए थो तव्हां रुगो हा तौबह कयो, ऐं गफ़ूर रहीम तव्हांजा पोयां गुनाह माफ़ु करे छॾींदुसि। करायो अलाह खां गुनाह माफ़ु, हे क़ुर थो चवे त मां माफ़ु कंदोसांव। वरी थो चवे
वला तुजादिल अनिल लज़ीन यख्तानून अनफुसहुम, तव्हां उन्हनि माण्हुनि जी वकालत न कयो जेके ठगी था कनि, जेके पंहिंजे पाण खे धोखो ॾियनि था। इन अल्लाह ला युहिब, अल्लाह खे सफ़ा नथा वणनि, मन कान ख़वाननि असीमा, जेके ठगी करे गुनाह कनि था। कीअं था कनि? यस्तख़फ़ून मिनन नास, माण्हुनि खां त वञी ठगी लिकाए था वञनि। वला यस्तख़फ़ून मिन अल्लाह, अल्लाह खां हिन जो कूड़ ठगी ऐं बदगुमानी कान थी लिके। वहू महम, छो त अल्लाह चए थो मां तव्हां सां गॾु आहियां। इज़ युबय्यितून, ऐं तव्हांखे राति जे टाइम ते बि माला यरदा मिनल क़ौम, जॾहिं तव्हां ठगीअ जा प्लान ठाहियो था वकीलनि सां, माण्हुनि सां वेही, वकान अल्लाह बिमा यामलून मुहीता, त जेको कुझु कयो था अल्लाह हर शइ लिखे थो, अहातो करे थो। अल्लाह ताला ठगनि खे चवे थो, वकीलनि खे चवे थो, थाणे वारनि खे चवे थो, हान तुम हाउला जादल तुम अनु फिल हयात दुनिया, चीए ठगियो तव्हां हिननि जे तरफ़ां वकालत करे ठगियूं कयो था हिन दुनिया में। फमई युजादिलुल्लाह अनहुम यौमल क़ियामत, चए थो इन्हनि जेके ठगी कई आहे, क़यामत जे ॾींहं ते तव्हां वकील थींदव अलाह जे साम्हूं, त साईं हिन कोन कयो आहे, जॾहिं की हुन इहो कयो आहे। मई यकून अलही वकील आहे, उते केरु उथी बीह तव्हां मां वकील थींदो वकील, चैलेंज थो करे। हिते तव्हां माण्हुनि खे बचायो था, खूनी आहे, तव्हां वञी था साबित कयो त खून कोन कयो आहे। अलाह चए थो मां त सज़ा ॾींदोसांसि, पोइ उथी कंदव वकालत, कयो वकाल। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, हिक ॿिए जो माल ठगी करे न खाओ। व तुदलू बिहा इलल हुकाम लिताकुलू फरीकन मिन अमवालिन नास बिल इस्म, ऐं वरी कूड़ियूं दरख़्वास्तूं ठगियूं करे कोर्ट में केस कयो। लफ़्ज़ी तर्जो हलो ॿुधो, मतां चओ त माना थो कयां, वला ताकुलू न खाओ, अमवालकुम पंहिंजो माल, बैनकुम हिक ॿिए में, बिल बातिल ठगी करे बातिल सां। व तुदलू, ऐं एप्लीकेशन ॾियो, बिहा इलल हुकाम हाकमनि खे, ले ताकुलू त तव्हां खाओ, फरीकन कंहिं धुर जो, मिनल अमवाल माल, बिल इस्म गुनाह करे। इहा आहे न माना। व अंतुम तालमून, ऐं इन में न त तव्हांखे ख़बर कान्हे का, ॼाणो था त हथ सां असीं कमु कयो था। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चवे? चए थो मूं वटि बि फ़ैसिला खणी था अचनि। चए थो इन मां, हे सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे, इन मां अना बशरुन, चई मां बि तव्हां वांगुरु इंसान आहियां। इन हू यातीनी ख़सम, मूं वटि कॾहिं कॾहिं फ़ैसिले लाइ माण्हू अचनि था। फल अल बादुम ऐं यकून अबलग मिन बादिन, के माण्हू ॻाल्हाइण जा तेज़ आहिनि, तेज़ीअ सां ॻाल्हाइनि था, हुनखे खाई था वञनि ॻाल्हाइण में। व आहे सभु अनहू सादिक, ऐं मूंखे फील थो थिए त इहो तेज़ ॻाल्हाइण वारो हक़ ते आहे। फ़ अक़ज़ी लहू, ऐं पोइ पंहिंजे हक़ में फ़ैसिलो वठे थो। फ़ मन कज़ई त लहू बि हक़िन मुस्लिमिन फ़ इन मां ही कितन, पर यादि रखो तव्हां मूंखां ॻाल्हाइण में त फ़ैसिलो वठी था वञो, पर जे हक़ीक़त में तो ठगी कई आहे, ऐं तूं ॻाल्हाइण में वकील वॾो आंदो अथई, ऐं साबित करे था वञो, हुन ग़रीब खे ॻाल्हाइण नथो ॾेई, त यादि रखिजांइ जहन्नम में वेंदव, ऐं तव्हांखे उते हिसाबु ॾियणो पवंदो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ा माण्हू अमीर थी विया आहिनि, पर वरी बि पिननि था माण्हुनि खां, ठगी था कनि, धोखा था ॾियनि। केरु उहे? अल्लाह साईं फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह असांखे थो चवे त ईमान वारो, इन कसीरन मिनल अहबार व रुहबान, अक्सरत वाइज़ करण वारनि ऐं पीरनि जी, अक्सरत पीर ऐं वाइज़ करण वारा, ल याकुलून अमवाल नास बिल बातिल, इहे तव्हां खां ठगी करे कूड़ हणी पैसा था वठनि। असां तव्हांखे जन्नत में वठी वेंदासीं। अब जन्नत में कीअं वठी वेंदो? जन्नत में त पुल सरात तां लंघणो पवंदो, हिसाबु किताबु थींदो, माना हे तव्हांखे भित टिपाईंदा। हाणे ज़ाहिर जे करे तव्हांखे भित टिपाईंदा जन्नत जी, त प्रॉपर्टी त पराईंदो, ॾंडा हणी कढंदो ॿाहिरि, इहो सॼो कूड़ आहे। त अल्लाह फरमाए थो, ए ईमान वारो, इन कसीरनि माना अबाउ 90%, इहे पीर ऐं वाइज़ करण वारा, ल याकुलून खाइनि था, अमवाल नास माण्हुनि जो, इंसाननि जो माल, बिल बातिल ठगी करे, व यसुद्दून अन सबीलिल्लाह, ऐं अल्लाह जे रस्ते खां रोकींदा। छा चवंदा? क़ुरान खे माना सां न पढ़ो। छा चवंदा? क़ुरान खे माना सां न पढ़ो, छो त रस्तो रोकींदा। सबीलिल्लाह, अल्लाह जी सबील आहे न, चवंदा अरबीअ में पढ़ी वठो। अदा अरबीअ में त पढ़णु ठीकु आहे, को मना कोन्हे, लेकिन असांजी ॿोली त न आहे, मुंहिंजी ॿोली त सिंधी या उर्दू आहे। त मां त अल्लाह जो कलाम अरबीअ सां गॾु माना पढ़ंदुसि न, त अल्लाह छा थो चवे। हिकिड़ो जेको चाइना में माण्हू वेठो आहे, मां तव्हांखे अॻु में ॿुधां, मां उते निमाज़ पढ़ी बेजिंग में, त इमाम जी अरबीअ जा लफ़्ज़ बि सही कोन हुआ, पर वॾो आलिम हो चीनी ॿोलीअ में। सॼी दुनिया हुन चीन में हुनजी तबलीग हले पई, केतिरा चीनी मुस्लमान पियो करे। हींअर जेका आहिनि केतिरा जेके हींअर
अमरीकी आहिनि जेके वॾा वॾा ॾाढ़ियूं रखायूं अथनि, उहे अंग्रेज़ीअ में दीन था पेश कनि, उनखे अरबी जी ख़बर कान्हे का, हुन वटि क़ुर माना सां लॻा पिया आहिनि, त उन मां अलाह जो कलाम फैलाइनि पिया था। त इहे माण्हू तव्हांखे छा चवंदा त क़ुर माना सां न पढ़ो, छाकाणि तंहिंजी ठगी वाज़ थी वञे। हाणे आयत क़ुर में लॻी पई आहे न, हाणे हिन में थो चए त 90% खां मथे तव्हां सां ठगी था कनि वाइज़ करण वारा, ऐं पीर तव्हां सां ठगी था कनि तव्हांखां माल खाइण जे लाइ। हाणे इहा जे आयत तव्हां माना कंदव त हुननि जी त ढेरी टही वेंदी। तॾहिं चवनि था भई यसूदून माना रोकिन था अन सबीलिल्लाह, अलाह जे रस कयां। त हिन खे इन्हनि खे अलाह थो फरमाए वल्लज़ीन यकनज़ून ज़हब वल फिद्दा, जेके ठगी करे सोन ऐं चांदीअ जा ढेर गन कनि था, वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में न ज़कात ॾींदा न ग़रीबनि खे ॾींदा। कॾहिं कंहिं पीर जो ॿुधो अथव त ज़कात ॾिए थो, कंहिं सैयद जो ॿुधो अथव ज़कात ॾींदो, ऐं हिकिड़े पैसे वारा जेके आहिनि उहे ॾियनि था ज़कात, पेजारो में घुमंदा ज़कात कोन ॾींदा। त अलाह फरमाए थो जेके कठो कनि था, वल्लज़ीन माना जेके, यकनज़ून माना गॾु कनि था, ज़हब माना सोन, वल फिद्दा माना चांदी, वला ऐं नथा युनफिकूनहा फी सबी, अलाह जे रस्ते में ख़र्च नथा कनि, फबशिरुम बिअज़ाबिन अलीम, ऐं अलाह चए थो इन्हीअ खे तव्हां अज़ाब अलीम जी बिशारत ॾियो, त इनखे पादर लॻंदा वॾा। अलाह ताला खां मां दुआ थो घुरां त हीउ तव्हां जेको निज क़ुर ॿुधणु अचो था परे खां, इन में न असांजे दिलि जी ॻाल्हि आहे, न को असीं पंहिंजी ॻाल्हि कयूं था। असां तव्हांखे क़ुर जो लफ़्ज़ी माना सवली सिंधीअ में पहुचायूं था, छाकाणि इहो तव्हांजो हक़ु आहे त तव्हां मालूम कयो त हीउ कोर्स जंहिंमें असांजो पेपर पियो थो थिए उहो छा थो चए। जे हिनखे न पढ़ंदो लाज़मन फेल थींदो। केमिस्ट्री जो किताबु जेको इंटर में प्रिस्क्राइब थियल आहे, जेकॾहिं छोकिरो उहो न पढ़ंदो ऐं उन जे जाइ ते इकानॉमिक्स पियो पढ़ंदो सॼो साल, पेपर में पास थींदो केमिस्ट्रीअ में। हीअ बि असांजो कोर्स जो किताबु आहे इहो, ऐं नबी साईं जी सुन्नत। जेकॾहिं इन्हीअ मां पंहिंजी ज़िंदगीअ में न गुज़रंदव, असां वटि क़ुर सिंधीअ सां माना वारा पियल आहिनि, नथव त असां खां वठो, घर में 3 महीननि में क़ुर पूरो करे वञो माना सां, वरी पोइ हर साल इन खे रिपीट कयो। इनशा अल्लाह ताला अलाह जी तव्हांजे मथां रहमतूं नाज़ुल थींदियूं, अलाह तव्हांखे बदहाल कोन कंदो, अलाह तव्हांखे ख़ुशहाली ॾींदो। अलाह चए थो मूंखे आज़मायो, हाणे तव्हां न आज़माईंदव त उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन।